तव्हां तसवुरु त कयो सर्च कमेटी में जेके मेंबर वेहनि पिया, सर्च कमेटी केतिरी त मफ़लूज सर्च कमेटी आहे जेका असांजे वाइस चांसलर खे शॉर्ट लिस्ट कंदी आहे। ऐं जेके वाइस चांसलर शॉर्ट लिस्ट कंदी आहे, जेके अपॉइंट थिया आहिनि, मूं पहिरें बि लिखियो हिकिड़े वाइस चांसलर लाइ त मुंहिंजो ई कंहिं थाणे ते जेको लॻंदो आहे सिपाही, उन जा बि कुझु स्टैंडर्ड ऐं मर्यादा हूंदा आहिनि। तव्हां यूनिवर्सिटी में वाइस चांसलर लॻाए था छॾियो ऐं पोइ चओ था असांखे ख़बर कोन्हे, पोइ CM तक़रीर थो करे त मां हटाए नथो सघां। भई तव्हां लॻाया छो अहिड़ा माण्हू? तव्हां बैकग्राउंड चेक कयो आहे? तव्हां चेक छा था कयो वाइस चांसलर जे अपॉइंटमेंट थियण खां पहिरीं? त छा हुनजी क्वालिफिकेशन आहे, 10 साल तजुर्बो आहे, उन ते इंक्वायरियूं केतिरियूं अचियूं, उन में हरासमेंट जा केतिरा केस शामिल हुया, उनजो जेको आहे सो मॉरल ग्राउंड्स कहिड़ा, उनजी अकेडमिक अचीवमेंट। हिन महिल जेको जॾाको हायर एजुकेशन कमीशन रिसर्च कंपलसरी कई आहे, त जेको रिसर्च जे फील्ड में हर माण्हू जी कंपल्शन थी वई आहे। ऐं रिसर्च इज़ नाउ बिकेम एन आर्ट, इट्स नॉट साइंस। पेपर राइटिंग इज़ एन आर्ट, इट्स नॉट साइंस। हाणे माण्हू हिकिड़ी रेस में पियल आहिनि। पेपर राइटिंग जा अॻे त पोस्टिंग लाइ फनांसर खपंदा हुआ न, अॻे त तव्हांखे का पोस्ट खपंदी हुई, फनांसर खपंदो। बोर्ड जो चेयरमैन लॻणो आहे, फनांसर खपे। BC लॻणो आहे, फनांसर खपे। ऐं फनांसर ईंदा आहिनि मूं ॾे, मैडम तव्हां राज़ी थियो, असां वेठा आहियूं। त भई मां छो राज़ी थियां त तव्हां ख़र्चु कयो, पोइ तव्हां ख़र्चु कंदो त वठंदव कंहिंखां। त जेको बि असां वटि अचे थो, ॾाढो सिस्टम असांजो इन महिल एतिरो त कॉम्प्लिकेटेड आहे। कुझु माण्हू आहिनि, नथी चवां 100% माण्हू करप्ट आहिनि, 100% माण्हू इन सिस्टम में कुझु चङा माण्हू नेविगेट करे था वञनि, बाय लक करे था वञनि, या उन्हनि जी रेपुटेशन एतिरी स्टीड आहे त उन्हनि खे रिजेक्ट करणु एॾो आसानु कोन्हे को। कुझु माण्हू आहिनि अटे में लूणु बराबरि आहिनि, जेके सस्टेन कनि था, सर्वाइव कनि था ऐं उहे अचे था वञनि। बाक़ी मोस्ट ऑफ द टाइम त इहो एॾी वॾी आहे। सो इन जे करे ॾुखियो आहे त इन सॼे सिस्टम में तव्हां पाण खे कयो। ऐं जेका सर्च कमेटी पहिरीं जेका ठाही वञे थी, उन में बि ॾिठो वञे थो, रिटायर ब्यूरोक्रेट सर्च कमेटी जा मेंबर आहिनि, एक्सपर्ट खयां था वञनि, वाइस चांसलर जेके 15 साल पहिरें रिटायर थियल आहिनि। पोइ हायर एजुकेशन कमीशन जो सेक्रेटरी आहे, हायर एजुकेशन कमीशन जो चेयरमैन आहे, सेक्रेटरी बोर्ड यूनिवर्सिटीज़ आहे, 5 सेक्रेटरी वेहनि था। अकेडमिशन्स कहिड़ा आहिनि इन सॼे चकर में, जेके तय कंदा त असां अकेडमिकली केॾा साउंड आहियूं, एडमिनिस्ट्रेटिवली कहिड़ा साउंड आहियूं, असां मॉरली असांजी डिसीशन मेकिंग, असांजी टाइम मैनेजमेंट, एतिरा आहिनि की परफॉर्मेंस इंडिकेटर्स जेके KPI चवंदा आहियूं, उहे कीअं तव्हां तय कंदो त हीउ माण्हू वाइस चांसलर थियण जे लाइक़ु आहे या हीउ लाइक़ु न आहे। त हीउ पूरो प्रोसेस ई ॾाढो फॉल्टी आहे। ॿाहिरि ईअं थींदो आहे त सेनेट जा जेके बि मेंबर हूंदा आहिनि, छो जो उहे सभु प्रोफेसर हूंदा आहिनि, उहे एप्लीकेशन कॉल कंदा आहिनि फ्रॉम द एमिनेंट स्कॉलर्स। एमिनेंट स्कॉलर्स खे उहे प्रोफेसर्स इवेल्युएट कंदा आहिनि, उहे शॉर्ट लिस्ट कंदा आहिनि, पोइ उहो असांजो वञी वाइस चांसलर लॻंदो आहे। हिते ईअं थोरी थींदो आहे त तव्हां पाण में वेही ऐं देगड़ी चाढ़ियो, पोइ फलाणो फलाणे जो माण्हू आहे, फलाणो फलाणे जो माण्हू आहे, पोइ जंहिंजी सिफ़ारिश तगड़ी उहो नंबर 1, जंहिंजी घटि उहो नंबर 3।